रियाजी क्लास 9 यूनिट 5 लेसन 1 अलजेब्रिक मैनिपुलेशन अलजबरी हेरा फेरी पार्ट 1 आवां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अवां खे भली कार 12 लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 4.8 पढ़ी छॾीसीं। अॼु असां हिन सबक में अलजेब्रिक मैनिपुलेशन यानी अलजबरी हेरा फेरी के बारे में पढ़ण की कोशिश कंदासीं। अलजेब्रिक मैनिपुलेशन is the process of rearranging or rewriting algebraic expressions into simpler forms by applying mathematical rules like adding, subtracting, multiplying and dividing। हाँ इन में चए पियो त अलजबरी हेरा फेरी अलजबरी इज़हारन के रियाज़ीअ जे बुनियादी क़ाइदनि जोड़ कट वंड ऐं ज़रब जे मदद सां सादी सूरत में आणण जो एक मरहलो आहे। ठीक है बारो अड़े तरीके से हाँ अस वट है अलजेब्रिक मैनिपुलेशन इन्वॉल्व्स टेक्निक्स सच एज फाइंडिंग द हाईएस्ट कॉमन फैक्टर एंड लीस्ट कॉमन मल्टीपल फैक्टराइजेशन एंड सॉल्विंग फॉर वेरिएबल्स। अलजेब्री हेरा फेरी में वडो आम पुरो वंडीदड़ गोलण नंढो आम बनिपत मालूम करण जुज़ा मालूम करण ऐं बदलजंदड़ जा हल गोलण जूं टेक्निक्स शामिल आहिनि। ठीक है बारो अड़े तरीके से हाईएस्ट कॉमन फैक्टर वडो आम पुरो वंडीदड़ द हाईएस्ट कॉमन फैक्टर ऑफ टू और मोर नंबर्स इज द लार्जेस्ट पॉजिटिव इंटीजर दैट डिवाइड्स ईच ऑफ द गिवन नंबर्स विदाउट लीविंग अ रिमाइंडर। हाँ चए पियो त वडो आम पुरो वंडीदड़ ब या बिन वधीक अददन जो एक वडे खां वडो वाधू इंटीजर होंदो आहे जेको ॾिनल अददन के पाची छॾण खां सवाइ वंडीदो आहे। हाणे मतिलब त कीअं पाची छॾण खां सवाइ जो मतलब ईअं त उते पाची ज़ीरो होंदो। ठीक है बारो अड़े तरीके से हाँ अचो त असां इन जो हिकिड़ो मिसाल करे था ॾिसूं। हाणे फ़र्ज़ था करियूं असां वटि ॿ नंबर आहिनि, हिकिड़ो असां वटि आहे 30, ॿियो नंबर कहिड़ो आहे असां वटि आहे 10। ठीक है बारो हाणे इन्हनि जे विच में असां वडो आम पुरो वंडीदड़ यानी हाईएस्ट कॉमन फैक्टर फाइंड आउट करने की कोशिश था कयूं। ठीक है बारो हाँ उन जो तरीक़ो कहिड़ो आहे असां पहिरियां 30 जा जुज़ा मालूम करे वेंदासीं पोइ 10 जा जुज़ा मालूम करे वेंदासीं। ठीक है हाणे अचो सब खां पहिरियां असां 30 ते नंढे खां नंढी टेबल लॻाईंदासीं छा जी वेंदी 2 जी घणा दफ़ा वई 15 दफ़ा। ठीक है बारो वरी हाणे असां छा जी हणंदासीं 15 ते वरी 3 जी हणंदासीं 5 दफ़ा वई अहिड़े तरीक़े सां 5 ते वई 5 जी। साॻी तरीक़े से हींअर असां 10 जा जुज़ा करण की कोशिश कंदासीं 10 ते छा जी वई 2 जी वई 5 दफ़ा वरी हींअर छा जी वेंदी 5 जी वेंदी। ठीक है बारो 30 जा फैक्टर कहिड़ा थी विया 30 जा फैक्टर थिया 2 3 5। 10 जा फैक्टर कहिड़ा थी विया 2,5 अहिड़े तरीक़े सां। ठीक है बारो हाणे ॾिसो 30 जे विच में ऐं 10 जे विच में कॉमन फैक्टर कहिड़ा आहिनि। हाणे 10 ऐं 30 जे विच में कॉमन फैक्टर हिकिड़ो पियो आहे 2 हिते पियो आहे हिते पियो आहे। ठीक है ॿियो 5 हिते पियो आहे त हिते पियो आहे यानी इन्हनि ॿिन्हिनि जे विच में कहिड़ा कॉमन फैक्टर निकिता हिकिड़ो 2 निकितो ॿियो 5 निकितो। जॾहिं असां इन्हनि ॿिन्ही खे ज़रब कंदासीं त जवाबु असांखे छा मिलंदो जवाबु मिलियो 10। ठीक है बारो अहिड़े तरीक़े सां असां चवंदासीं त 30 ऐं 10 जे विच में कॉमन फैक्टर कहिड़ो आहे उहो आहे 10 मतिलब त 10 हिकु वॾे खां वॾो उहो अदद आहे जेको 10 ऐं 30 खे वंडे थो। ठीक है बारो हाणे नंढा नंबर हूंदा 2 वंडे थो 10 खे 30 खे भी। ठीक है बारो अहिड़े तरीक़े सां 5 वंडे पियो 10 खे भी 30 खे भी। पर हाणे जेको नंढे खां नंढो नंबर न पर हाईएस्ट कॉमन फैक्टर उहो अदद आहे जेको वॾे खां वॾो पॉजिटिव इंटीजर आहे 10 खां वॾो ॿियो को बि अदद न आहे जेको 10 ऐं 30 खे वंडींदो हुजे। अहिड़े तरीक़े सां 10 खे छा चवंदा आहियूं हाईएस्ट कॉमन फैक्टर उहो वॾे खां वॾो अदद जेको गिवन नंबरनि खे वंडींदो हुजे। ठीक है बारो अहिड़े तरीक़े सां बारो हींअर असां नोट आहे हाईएस्ट कॉमन फैक्टर इज़ आल्सो कॉल्ड ग्रेटेस्ट कॉमन डिवाइज़र GCD। हाणे हिते पियो चए त हाईएस्ट कॉमन फैक्टर खे ग्रेटेस्ट कॉमन डिवाइज़र पिणु चयो वेंदो आहे। ठीक है बारो अहिड़े तरीक़े सां यानी हिन जा ॿ नाला आहिनि हिकिड़ो कहिड़ो हिकिड़ो अथसि ग्रेटेस्ट कॉमन डिवाइज़र जंहिंखे GCD चयो वेंदो आहे ॿियो हाईएस्ट कॉमन फैक्टर HCF। ठीक आहे अहिड़े तरीक़े सां हाणे बारो असां हिकिड़ो मिसाल सॉल्व करण जी कोशिश कंदासीं त जीअं असांखे इहा शइ वधीक सम्झ में अची सघे त पॉलिनॉमियल्स जे अंदरि कहिड़े तरीक़े सां वॾो आम पुरो वंडीदड़ मालूम कबो आहे। ठीक आहे अहिड़े तरीक़े सां
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। और हींअर असां वटि मिसाल आहे त फाइंड द HCF ऑफ एक्स स्क्वायर प्लस एक्स माइनस 20 एंड एक्स स्क्वायर प्लस 12x प्लस 35। ठीक है ॿारो, हाणे असांखे हिननि जो छा वॾो ऐं पूरो वंडीदड़ मालूम करणो आहे। सही आहे। उन जे लाइ सभ खां पहिरियों असां हिते लिखंदासीं सॉल्यूशन। ठीक है ॿारो, ॾिसो ॿारो, हाणे असां छा कंदासीं, सभ खां अवल एक्स स्क्वायर प्लस एक्स माइनस 20 जा जुज़ा मालूम करे ईंदासीं। त पोइ हाणे इहो कीअं थींदो, इहो थींदो त असां लिखंदासीं एक्स स्क्वायर प्लस एक्स माइनस 20। ठीक है ॿारो, हाणे छा कंदासीं, असां हिन जा जुज़ा कढंदासीं। त पोइ हिन जा जुज़ा कहिड़े नमूने सां निकिरंदा ॿारो, हिन जा जुज़ा मिड टर्म ब्रेक मेथड जे तहत निकिरंदा। त पोइ ॿारो हाणे असां एक्स खे कहिड़े तरीक़े सां टोड़ींदासीं, ॾिसो ॿारो, हाणे थींदो त इज़ इक्वल टू पहिरियां लिखंदासीं त एक्स स्क्वायर, त पोइ लिखंदासीं त प्लस 5x माइनस 4x, लास्ट में असां वटि आहे माइनस 20। सही आहे ॿारो। ॾिसो हाणे असां हिन एक्स खे कहिड़े नमूने सां टोड़ियो आहे, असां हिनखे टोड़ियो आहे प्लस 5x ऐं माइनस 4x में। जॾहिं हिननि ॿिन्ही खे जोड़ कंदासीं छा थी वेंदो एक्स, जॾहिं ज़र्ब कंदासीं त छा थी वेंदो त माइनस 20x स्क्वायर। त पोइ हाणे छा कंदासीं, असां एक्स स्क्वायर ऐं प्लस 5x मां कॉमन कढण जी कोशिशि कंदासीं। त पोइ हिते कॉमन छा निकिरंदो, हिते असां वटि कॉमन निकिरंदो एक्स। त पोइ थी वेंदो इज़ इक्वल टू एक्स कॉमन निकिरी आयो त अंदरि छा बचंदो, अंदरि बचंदो एक्स प्लस 5। ठीक आहे ॿारो। हाणे असां छा कंदासीं त माइनस 4x माइनस 20 में कॉमन कढण जी कोशिशि कंदासीं। हाणे हिते छा कॉमन निकिरंदो, हाणे हिते एक्स प्लस 5 आयो आहे, त हिते बि असांजो पॉज़िटिव जुज़ो अचणु खपे न। त पोइ हाणे असां छा कंदासीं, माइनस जो 4 कॉमन कढी वेंदासीं। त पोइ हिते थींदो त माइनस 4 कॉमन निकिरी आयो, अंदरि छा बचंदो एक्स प्लस 5। ठीक आहे ॿारो। हाणे हिते हिकिड़ो जुज़ो निकितो एक्स माइनस 4 ऐं ॿियो जुज़ो निकितो असां वटि एक्स प्लस 5। ठीक आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां हाणे असां हिते छा कंदासीं त एक्स स्क्वायर प्लस 12x प्लस 35 जा जुज़ा कढण जी कोशिशि कंदासीं। त पोइ असां हिते लिखी ईंदासीं त एक्स स्क्वायर प्लस 12x प्लस 35। ठीक है ॿारो। हाणे इहो छाजे बराबरि थींदो, असां हिनखे लिखंदासीं त एक्स स्क्वायर, ॾिसो ॿारो, हाणे असां 12x खे कहिड़े नमूने सां टोड़ींदासीं, इहो थींदो त प्लस 7x प्लस 5x प्लस 35। ठीक है ॿारो, अहिड़े तरीक़े सां ॿारो हाणे असां हिते छा कंदासीं त जेकी ही पहिरियां 2 टर्म पिया आहिनि उन्हनि मां कॉमन कढण जी कोशिशि कंदासीं। त एक्स स्क्वायर प्लस 7x में कॉमन छा निकिरंदो, त हिते असां वटि एक्स कॉमन पियो आहे। त पोइ असां एक्स खे ॿाहिरि कॉमन कढी ईंदासीं। त पोइ बाक़ी अंदरि छा बचंदो, अंदरि बचंदो एक्स प्लस 7। साॻिए तरीक़े सां असां 5x प्लस 35 में कॉमन कढंदासीं। त पोइ हिते कॉमन छा निकिरंदो, हिते कॉमन निकिरंदो 5, छाकाणि त 5 5x खे बि वंडे पियो ऐं 35 खे बि वंडे पियो। ठीक आहे ॿारो। त पोइ हिते बि 5 ॿाहिरि कॉमन निकिरी आयो। त पोइ अंदरि छा बचियो, अंदरि बचंदो असां वटि एक्स प्लस 7। ठीक आहे ॿारो। त पोइ हाणे हिकिड़ो जुज़ो छा थियो एक्स प्लस 5, ॿियो जुज़ो थियो एक्स प्लस 7। ठीक आहे ॿारो। हाणे ॾिसो त ॿिन्ही में कॉमन जुज़ो छा पियो आहे, एक्स स्क्वायर प्लस एक्स माइनस 20 जा जुज़ा छा निकिता एक्स माइनस 4 ऐं एक्स प्लस 5। अहिड़े तरीक़े सां एक्स स्क्वायर प्लस 12x प्लस 35 जा जुज़ा छा निकिता, उहे निकिता एक्स प्लस 5 इंटू एक्स प्लस 7। त पोइ हाणे उहो को जुज़ो जेको ॿिन्ही में साॻियो हुजे यानी कॉमन हुजे उहो आहे एक्स प्लस 5। त पोइ असां छा लिखंदासीं, असां लिखंदासीं त एक्स प्लस 5 इज़ द HCF of both expressions। हाणे इहो छा थी वियो, असांजो थी वियो आंसर। ठीक आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां ॿारो हींअर असां ॿियो नंबर मिसाल आहे फाइंड द HCF ऑफ a क्यूब माइनस b क्यूब एंड a रेज़्ड 6 माइनस b रेज़्ड 6। हाणे छा करिणो आहे असांखे, a क्यूब माइनस b क्यूब एंड a रेज़्ड 6 माइनस b रेज़्ड 6 जा हाईएस्ट कॉमन फैक्टर फाइंड आउट करणा आहिनि। ठीक है ॿारो। उन जे लाइ सभ खां पहिरियों असां हिते लिखी वेंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियां असां a क्यूब माइनस b क्यूब जा जुज़ा ॻोल्हण जी कोशिशि कंदासीं। त पोइ हीउ छाजे बराबरि थींदो, हीउ बराबरि थींदो त a माइनस b इंटू a स्क्वायर प्लस ab प्लस b स्क्वायर। ठीक है ॿारो, अहिड़े तरीक़े सां हाणे असां छा कंदासीं त a रेज़्ड 6 माइनस b रेज़्ड 6 जा जुज़ा ॻोल्हण जी कोशिशि कंदासीं। त पोइ लिखंदासीं a रेज़्ड 6 माइनस b रेज़्ड 6 हीउ छाजे बराबरि थींदो, इहो बराबरि थींदो त a स्क्वायर होल क्यूब
माइनस बी स्क्वायर होल क्यूब। ठीक है बारो। जैसे बारो हाणे असां इनके फर्दर सॉल्व कंदासीं त पोइ हिते कहिड़ो फार्मूला अप्लाई थींदो, हाणे हिते ए क्यूब माइनस बी क्यूब वारो फार्मूला अप्लाई थींदो। उहो छा जे बराबर आहे, ए माइनस बी इंटू ए स्क्वायर प्लस ए बी प्लस बी स्क्वायर जे। ठीकु आहे, पर हिते असां वटि ए जी वैल्यू आहे ए स्क्वायर ऐं बी जी वैल्यू आहे बी स्क्वायर। त पोइ हाणे छा जे बराबर थींदो, इहो बराबर थींदो त इज़ इक्वल टू ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर इंटू ए स्क्वायर होल स्क्वायर प्लस ए स्क्वायर बी स्क्वायर प्लस बी स्क्वायर होल स्क्वायर। ठीक है बारो। अड़े तरीके से ॾिसो बारो, हाणे ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर जा फर्दर जुज़ा निकिरंदा। जी हाँ बिल्कुल निकिरंदा। ठीक है बारो, छा थी वेंदा ए प्लस बी इंटू ए माइनस बी। पर हाणे जेको ही हिस्सो आहे ए स्क्वायर होल स्क्वायर प्लस ए स्क्वायर बी स्क्वायर प्लस बी स्क्वायर होल स्क्वायर, त हिन जा जुज़ा कीअं निकिरंदा। छा हिन ते ए स्क्वायर प्लस 2ab प्लस बी स्क्वायर जो फार्मूला अप्लाई थींदो, न बिल्कुल भी न। इन जा जुज़ा उन तरह न निकिरंदा। छाकाणि हाणे हिते असां वटि छा पियो आहे, हिते हिकु पियो आहे, यानी ए स्क्वायर बी स्क्वायर जो कोएफिशिएंट आहे हिकु, त हिकु असांखे खपे पियो। त पोइ हाणे असां उन जे लाइ छा करियूं, त पोइ असां लिखंदासीं त बाय एडिंग एंड सबट्रैक्टिंग ए स्क्वायर बी स्क्वायर। ठीक है बारो। त पोइ हाणे ॾिसो असां वटि अॻियो स्टेप कीअं थींदो, अॻियो स्टेप थींदो इज़ इक्वल टू, हाणे मां हिते ए स्क्वायर ऐं बी स्क्वायर जा जुज़ा लिखी थो वञा, ए प्लस बी इंटू ए माइनस बी। ठीक है बारो। हाणे हिते छा थींदो, ए स्क्वायर होल स्क्वायर सेम रहंदो प्लस असां वटि अची वियो 2a स्क्वायर बी स्क्वायर। हाणे 2 किथां आयो, ॾिसो हिते लिखियलु आहे त एड ए स्क्वायर ऐं बी स्क्वायर। असां ही खणी छा में जोड़ कयो आहे, ए स्क्वायर बी स्क्वायर में, त जोड़ थिया थी विया त 2 ए स्क्वायर बी स्क्वायर। हिकिड़ो अॻे पियो असां वटि, ॿियो असां उन में जोड़ कयोसीं, त पोइ लिखंदासीं हिते प्लस बी स्क्वायर होल स्क्वायर ऐं लास्ट में असां वरी सबट्रैक्ट कंदासीं छा, ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर। अहिड़े तरीक़े सां। ठीक है बारो। त पोइ हाणे असां वटि अॻियो स्टेप कीअं थींदो, अॻियो स्टेप थी वेंदो त इज़ इक्वल टू ए प्लस बी इंटू ए माइनस बी। हाणे हिते छा थींदो, ॾिसो बारो तवजो ॾियो, हाणे हीअ असां वटि ए स्क्वायर प्लस 2ab प्लस बी स्क्वायर वारे फॉर्मेट में पियल आहे। जी हाँ बिल्कुल पियल आहे। त पोइ हाणे हिन जा जुज़ा कीअं थी वेंदा, हिन जा जुज़ा थी वेंदा त ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर होल स्क्वायर ऐं हिते असां छा ॾींदासीं माइनस, असां ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर खे लिखी सघूं था त ए बी होल स्क्वायर। जी हाँ बिल्कुल। ठीक है बारो। अहिड़े तरीक़े सां हाणे हिन से ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर होल स्क्वायर माइनस ए बी होल स्क्वायर ते कहिड़ो फार्मूला अप्लाई थींदो, हाणे हिन ते फार्मूला अप्लाई थींदो ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर इज इक्वल टू ए प्लस बी इंटू ए माइनस बी। ठीक है बारो। अहिड़े तरीक़े सां। पर हाणे हिते असां वटि ए जी वैल्यू छा आहे, ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर, बी जी वैल्यू छा आहे ए बी। ठीक आहे। त पोइ हाणे असां वटि अॻियो स्टेप कीअं थींदो, अॻियो स्टेप थींदो इज़ इक्वल टू, हाणे ए प्लस बी सेम ए माइनस बी बि सेम। ठीक है बारो। अहिड़े तरीक़े सां हाणे हिते छा थींदो, ए प्लस बी यानी ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर प्लस ए बी। ठीक है बारो। ॿियो जुज़ो थींदो ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर, त माइनस बी त थी वियो माइनस ए बी। ठीक है बारो। अहिड़े तरीक़े सां हाणे असां वटि ए क्यूब माइनस बी क्यूब जा जुज़ा छा निकिता, ए माइनस बी ए स्क्वायर प्लस ए बी प्लस बी स्क्वायर। हाणे असां वटि ए रेज़्ड 6 बी रेज़्ड 6 जा जुज़ा छा निकिता, उहे निकिता ए प्लस बी इंटू ए माइनस बी इंटू ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर प्लस ए बी इंटू ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर माइनस ए बी। हाणे ॾिसंदासीं ॿिन्ही में कॉमन जुज़ा कहिड़ा आहिनि। ॾिसो हिते असां वटि पियो आहे ए माइनस बी, हिते बि ए माइनस बी आहे, त पोइ हिते लिखंदासीं इज़ इक्वल टू हिकिड़ो थियो असां वटि ए माइनस बी। ठीक है बारो। इहो कॉमन आहे, ॿिन्ही में पियो आहे। ॿियो असां वटि पियो आहे ए स्क्वायर प्लस ए बी प्लस बी स्क्वायर, उहो आहे हा हिते पियो आहे, हिते ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर प्लस ए बी पियो आहे, हुते ए बी विच ते आहे पर इन जो फ़र्क़ु न आहे। ठीक है बारो। त पोइ हाणे इहो बि ॿिन्ही में कॉमन पियो आहे, लिखंदासीं ए स्क्वायर प्लस ए बी प्लस बी स्क्वायर। ठीक है बारो। अहिड़े तरीक़े सां हाणे इहो छा आहे, इहो आहे आंसर थींदो असांजो, छाकाणि त इहो हाईएस्ट कॉमन फैक्टर आहे। हाणे इहो छा आहे त HCF आहे, इहो लिखंदासीं आंसर। ठीक है बारो। अहिड़े तरीक़े सां बारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में। तेसीं ताईं अल्लाह भाई।